अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहाणी ॿुधाईंदा हलूं त इन में रईस गफ़ार खान ते जेका आमिर गोली हलाई आहे, छा इहो सच आहे? रईस गफ़ार खान इन खां बचंदो या न, या इहो कूड़ आहे? छा रबनि खे इस्तेमालु करण में ओठो कामयाबु थी वेंदो? छा थींदो छा न थींदो तव्हांखे इन वीडियो में ॿुधायूं था। पहिरियों इन वीडियो को पूरो ॾिसो। अगर तव्हां नवां आया आहियो त शायदि खुसो वीलोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब करे छॾियो। हर अपडेट जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो, लाइक, शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, तव्हांखे पोइ किस्तनि में मां ॿिया 2-3 किस्तनि मां ॿुधाए चुको आहियां त ओठो जेको आहे रईस गफ़ार खान खे ॿी ॻाल्हि कंदो ऐं रबनि खे ॿी ॻाल्हि कंदो। तव्हां ॾिठो ईअं ई थियो, रबनि खे ॿी ॻाल्हि कयईं ऐं रईस गफ़ार खान सां ॿी ॻाल्हि कयईं। ऐं मां इहो बि तव्हांखे चयो त रबनि खे ब्लैकमेल कंदो। पोइ किस्त में मूं ॿुधाए छॾियो हुयो त रबनि खे हाणे ब्लैकमेल ओठे कयो, मीरान जा फ़ोटू ॾेखारियईं, इहो बि मां ॿुधायो तव्हांखे। ईअं ई थियो। हाणे रबनि मां उहो कमु वठंदो ओठो कमाल खान, हाकिम खान। हू कोशिशि कंदा त रईस गफ़ार खान जी क़ैद मां वलू खे बि छॾायूं ऐं रईस गफ़ार खान खे बि मारायूं रबनि जे हथां। यानी रबनि जी नज़र, रबनि जेको आहे रईस गफ़ार खान जे नज़रनि मां किरी पवंदो। जॾहिं उनखे ख़बर पवंदी इन्हनि खे पाण में विढ़ाइण जी पूरी इहा कोशिशि, प्लैनिंग ओठे जी ऐं कमाल खान जी ऐं सभिनी जी आहे। लेकिन हाकिम खान ठाह करण जी कोशिशि कंदो, लेकिन कमाल खान ऐं ओठो इहो नथा चाहिनि। ऐं दोस्तों, जेको आहे तव्हां इहे ट्रेलर में ॾिठो त आमिर जेका गोली हंई रईस गफ़ार खान खे, इहो कूड़ आहे। इहो ख़्वाबु ॾिसी रही हुई जेका रईस गफ़ार खान जी घरवारी। उहो ख़्वाब में इहो जेको नमूनो ॾेखारियो त वरी ट्रेलर में ॾेई छॾियूं। तव्हां परेशान हूंदो त हीअ छा थी वियो। इहो बिल्कुलु नो टेंशन कयो, रईस गफ़ार खान जो इहो ख़्वाबु हुयो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त हाणे रबनि पहिरियों मीरा सां मिलंदो, वञी ओठो पहिरियों ॻाल्हियूं कंदो, मीरा सां मिलाईंदो वारिस सां परे खां, ऐं पोइ उनखे ब्लैकमेल पूरी तरीक़े सां कंदा। लेकिन हाकिम खान चवंदो इहो ॻाल्हियुनि में न अचण वारो आहे, इहो हथु न ईंदो रबनि। लेकिन कमाल खान उन्हनि जी नज़रनि में ॾिसी वठंदो आहे त रबनि मजबूर आहे। कीअं बि करे रबनि खे मजबूर कंदा, रबनि खां घणा मफ़ाद हासिल कंदा ओठो ऐं कमाल खान ऐं हाकिम खान। ऐं रबनि हिन चक्कर फासी बि वेंदो इन चक्कर में। ऐं रबनि कोशिशि बि कंदो त मां जीअं इन्हनि खां बचां। मोहिब अली जेको आहे हिमत कंदो दोस्तों।